नाज़रीन हिन वक़्तु तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म ऑफिस जी नई टीम जोड़े छॾी आहे। उन हवाले सां एस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जंहिंमें ख़ैबर पख्तूनख्वा ॿ ग्रेड जे DIG हुमायूं बशीर तारड़ जूं ख़िदमतूं FI जे हवाले कयूं वयूं आहिनि ऐं पंजाब हुकूमत में मुक़रर 19 ग्रेड जे चौधरी मोहम्मद अली रंधावा खे वज़ीर आज़म हाउस में मुक़रर कयो वियो आहे। उन खां अलावा गिलगित बल्तिस्तान हुकूमत में मुक़रर ग्रेड 19 जे सुमेर अहमद सैयद खे बि वज़ीर आज़म हाउस में मुक़रर कयो वियो आहे ऐं सेक्शन ऑफिसर वफ़ाक़ी तालीम डिवीज़न वसीम अहमद खे तब्दील करे वज़ीर आज़म ऑफिस में डिप्टी सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी लाइ डॉक्टर तोकीर शाह खे नामज़द कयो वियो आहे।